जलाल चांडियो अहिड़ो शख़्सियत हुयो सिंध जो जंहिंजो नालो बि माण्हुनि खपाए करे ऐं लखें रुपया माण्हुनि कमाया। दोस्तो नालो कीअं खपायूं ऐं अहिड़ा हज़ारे नौजवान जिन्हनि जलाल चांडे जो नालो खपाए करे ऐं हज़ारे रुपया कमाया ऐं पंहिंजी ज़िंदगी सवारियूं। दोस्तो सिंध जो हिकु नौजवान हुयो, कराची हितां हिजरत करे लॾे वियो, लेकिन बेरोज़गार हो। इलाही पुराणे टेम जी ॻाल्हि आहे जॾहिं सिंधियुनि जी हाक हलंदी कराचीअ में ऐं जहिड़ा फसाद फशरियूं कोन हूंदियूं हुयूं ऐं सुकून वारो माहौल हूंदो हुयो। पोइ जॾहिं नौजवान हितां हिजरत करे कराची वियो त कराचीअ लाइ रोज़गार जे लाइ जेको आहे सो परेशान हुयो उहो नौजवान। ऐं उन टेम ते जलाल चांडे जो उरूज हुयो। दोस्तो माण्हू टोपियूं पाए ऐं जेको आहे सो गला खुलियल ऐं केसटनि जो टेपनि जो दौरु हुयो। जंहिं बि होटल में जलाल चांडे जो कलाम वॼंदो हुयो उन होटल में माण्हू वञी चांहि बि पीअंदा हुया, मानी बि खाईंदा हुया। त पोइ हिन नौजवान हिकिड़े होटल ते वञी ॾिठो त भेणा हे सूरत हाल लॻी पई आहे। त पोइ वरी उनखे इहो ज़हन में ख़्यालु आयो त मां बि होटल ॾी खोलियां वञी ऐं जलाल चांडे जो सहारो वठी ऐं मां बि जेको आहे सो पंहिंजी ज़िंदगी खे संवारियां। पोइ उन नौजवान वञी हिकिड़े ॿिए कुंड में होटल ॾी खोली। उते जलाल चांडे जा बैनर ऐं जलाल चांडे जा जेके फ़ोटू ऐं पोस्टर हुया उहे सॼे होटल में पंहिंजे में लॻाए छॾी। ऐं उन खां अलावा LCD या टेपनि जो दौरु हुयो। जलाल चांडे जा 8-10 केसटूं वठी आयो जेके जलाल चांडे जा सुबुह शाम उन होटल ते केसट जेको आहे सो हलंदी हुई। जॾहिं केसट माण्हू सिंधी जेके माण्हू हुया जलाल चांडे जी केसट ऐं जेको आहे सो बैनर लॻल ॾिसंदा हुया त उन होटल ते पोइ वरी आस्ता आस्ता रश थी वई ऐं उहो नौजवान रोज़गार कमाइण लॻो ऐं इंतिहाई घणो ख़ुशि पियो थिए त जलाल चांडे जा माण्हू जेको आहे सो परस्तार होटल ते अची चांहियूं बि पीअनि पिया, मानियूं बि खाइनि पिया। ऐं उहो नौजवान आस्ते आस्ते कंदे कंदे जेको आहे सो उहो नौजवान जेको आहे सो अमीर थी वियो ऐं पैसा कमाइण लॻो। दोस्तो अहिड़ा हज़ारे माण्हू आहिनि जिन्हनि जलाल चांडे जो नालो खपायो। जलाल चांडियो सिंध जो हिकु ब्रेंड फ़नकार हुयो ऐं अॼु ताईं बि दोस्तो जलाल चांडियो 2001 में हिन दुनिया मां वफ़ात कई, लेकिन हिन वक़्तु 2025 पियो हले। हिन वक़्तु बि जलाल चांडे जो नालो ईअं ई ब्रेंड वांगुरु जेको आहे सो मशहूरु आहे ऐं जलाल चांडे जो हिन वक़्तु बि जेको आहे सो नालो सिंध में बल्कि पूरे पाकिस्तान में मशहूरु आहे। दोस्तो अॻु में जलाल चांडे जा शौक़ीन पंहिंजनि घरनि में, गाॾियुनि में ऐं जेको आहे सो होटलनि में जलाल चांडे जा बैनर ऐं जेको आहे सो उन जा केसटूं ऐं रील ॿुधंदा हुया। कलाम ॿुधण जा शौक़ीन हूंदा हुआ जलाल चांडे जा। ऐं तव्हां कंहिं बि शहर सां वेंदव, वॾे रोड हाईवे सां वेंदव त कंहिं न कंहिं गाॾीअ ते तव्हांखे हिनमहिल बि 2025 में बि जलाल चांडे जो कंहिं न कंहिं ट्रक जे पोयां या कंहिं न कंहिं गाॾी जे पोयां को दोहीड़ो या शेर या तस्वीर तव्हांखे लाज़मन ॾिसण में ईंदी। दोस्तो जलाल चांडियो हिकु बहितरीनु सिंध जो फ़नकार हुयो ऐं जलाल चांडे जे विछोड़े खे जेको आहे सो तक़रीबन 8 खां 10 साल थी विया आहिनि त जलाल चांडियो हितां असां खां जेको आहे सो अलविदा करे वियो। त वॾी महिरबानी, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।